जूनागढ़ ख़बर नज़र हुजारिया ख़बर शेयर कंदासीं पिराले खां। हर साल जीअं हिन साल बि 9 ऐं 10 दर्जे जा सालाना पेपर शुरू थी विया आहिनि। गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल वॾा माशू, गवर्नमेंट हाई सेकेंडरी हाई स्कूल पिरालो, गवर्नमेंट हाई स्कूल गाड़ी मोरिया जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां आयल शागिर्द ऐं शागिर्दनि पंहिंजा पेपर ॾियण में मसरूफ़ लॻा पिया आहिनि। इंतिज़ामिया सां जॾहिं ॻाल्हि ॿोल्हि थी वई त इंतिज़ामिया चवणो हुयो त हर तरफ़ खां सहूलियतूं शागिर्दनि खे पिणु ॾिनी वयूं आहिनि। लाइट जो बंदोबस्तु थियल आहे, थधे पाणी जूं बंदोबस्तु थियल आहे, जनरेटर थियल आहिनि। उन सां गॾु गॾु सिक्योरिटी जा इंतिज़ामिया बि सख़्तु कया विया आहिनि। सखर खां आयल बोर्ड जी टीम पिणु मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी कापी केस बि कया विया आहिनि, पर पिरालो वॾा माशुनि में महफ़ूज़